जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 17 जनवरी 2024 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी सप्तमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। कोई वॾो कम बि हुननि जो अॼु पूरो थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य हुननि जो सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ योगा या मेडिटेशन करणु तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। घर में बि माहौल तमामु सुठो मिलंदो। पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी बि संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अगर उहे चाहिनि था कि उन्हनि जो ॾींहुं अञा सुठो हुजे त अॼु कोई बि गणेश मंदिर वञणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं बि तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु भगवान शिव जी उपासना ऐं महामृत्युंजय जो जाप करणु तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में ख़ासि करे पंहिंजे उदर यानी पेट जो ध्यानु रखणो आहे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त बहितर रहंदो। अॼु तव्हांखे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। ओवरऑल ॾींहुं तव्हां जे लाइ अॼु एवरेज ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अटकियल कोई कम बि पूरो थी थो सघे त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक रहंदो। हुननि खे पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे परिवार मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं बि तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अॼु अवॉइड करणो आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई गंभीर रोग सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं कि धनु राशि वारनि खे कहिड़ो मंत्र जाप नित्य करण सां रोगन जो नाश थींदो, शत्रुअनि जे विजय जी प्राप्ति थींदी, सुख संपदा जी हुननि खे प्राप्ति थींदी, धन जी भी प्राप्ति थींदी। वो मंत्र आहे धनु राशि वारनि जे लाइ ओम श्री देव कृष्णाय
उर्दू वसंताय नमः। वरी तो ॿुधायां, ओम श्रीदेव कृष्णाय उर्दू वसंताय नमः। धनु राशि वारनि खे इहो मंत्र नित्य जाप करण सां सुख संपदा जी प्राप्ति थींदी, शत्रुनि ते विजय प्राप्त कंदा, रोगन जो भी नाश थी वेंदो, साण ई साण समाज में तव्हांखे मान सम्मान ऐं प्रतिष्ठा जी भी प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विवेक जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे स्थान परिवर्तन करण था चाहिनि। त विवेक जी, बिल्कुलु तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हां अगरि स्थान परिवर्तन कंदव त तव्हां ज़िंदगी में अञा तरक़ी पाईंदव। साण ई साण जेका दशा हली रही आहे उहो तव्हांजे फेवर में हली रही आहे, त अगरि तव्हां स्थान परिवर्तन कंदव त उहो तव्हांजे लाइ लाभदायक ई थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।